चाहियो बा खैर ठीक तव्हां के उताक ते इन करे घुरायो जो मथा इलेक्शन आ वोट मुखे ॾिजो मुखे ख़बर भी पई न मुंहिंजी मुखालिफ़ पार्टी के वोट ॾिनो अथव या वोट रद्द करण जी कोशिश कयव पोइ खल पुठी तां लाहे छॾींदुसि को मुंहुं मां रहम जी उमेद न समझे। तूं ख़ामोश छो वेठो आ? असां सालनि खां वठी तव्हांजी ग़ुलामी त ॾींदा था अचूं पर असांखे तव्हां ॾिनो छा आहे? न को सोलर जी प्लेट मिली, न गडर जे नालनि जी सफ़ाई थी, न को असांखे लाइट मिली आहे अॼु ताईं। तूं केरु थींदो आहे सुवाल करण वारो? असांजो हक़ आहे तोखां सवाल करण जो तोखे वोट ॾेई करे कामयाबु था करायूं इलेक्शन में, अॻिते तोखे मोकिलियूं था जो असांजा कम थियनि। माठ करे वे, सच कड़ो आहे तोखे ॿुधणो पवंदो। तुंहिंजी इहा मजाल जो वॾेरे सां तारा तारनि में मिलाए करे ॻाल्हाई थो। अड़े वठे से फिरी आ ॾेसि कुटको तोखे वॾेरे सां ॻाल्हाइण जी तमीज़ कोन्हे। हवा मथे मां निकिरी वई अञा हथ ई रॾी। असांजी दिलि मां जेको आहे न मौत जो ख़ौफ़ छॾाइजी वियो आहे। असां पंहिंजे कुल्हनि ते गभरू जवाननि जा लाश खया आहिनि। ॿधी थाणे ते ॾेई अचसि। भले थाणे में ॿधारायो या असांखे फांसी ते चढ़ायो पर मूं जहिड़ा नौजवान जेके आहिनि न उहे तव्हां जहिड़े ज़ालिम वॾेरनि खे जेको आईनो ॾेखारींदा रहंदा। कंहिं बि मुंहिंजी मुखालफ़त कई न हुनजे हशर खां बुरो थींदुसि।